सवाल कयो आहे सुमार शर बलोच। उहो तो चए त ब्याज जा पैसा वरतल मस्जिद जे चंदे में ॾेई सघजनि था या न। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। ईअं करणु जाइज़ न आहे, यानी ब्याज जा पैसा मस्जिद जे चंदे में ॾियणु जाइज़ न आहिनि। इन जो तफ़सील इहो आहे त ब्याज वठणु ऐं ॾियणु ॿई हराम आहिनि ऐं उन जे ज़रिए जेको माल हथु कयो वञे थो उहो बि हराम जो आहे ऐं हराम माल खे अल्लाह जी राह में ख़ैरात करणु जाइज़ न आहे ऐं न ई अल्लाह रब्बुल इज़्ज़त उन खे क़बूल फरमाए थो। जीअं सही हदीस मुबारका जे अंदरि आहे त हुज़ूर नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इरशाद फरमायो, इन्नल्लाह तय्यबुन, बेशक अल्लाह रब्बुल इज़्ज़त पाक आहे, ला यक़बलु इल्ला तय्यबा, अल्लाह रब्बुल इज़्ज़त सिर्फ़ ऐं सिर्फ़ हलाल ऐं पाक माल खे क़बूल फरमाईंदो आहे। इन हदीस मुबारक मां मालूम थियो त जेको हराम माल आहे उहो रब जी बारगाह में क़ाबिल क़बूल न आहे। ऐं अहिड़ी तरह रद्दुल मुख़्तार जे अंदरि आहे त वअम्मा लौ अनफ़क़ फ़ी ज़ालिका मालन ख़बीसन व मालन सबबहुल ख़बीस व तय्यब फ़युक़रउ लिअन्न अल्लाह तआला ला यक़बलु इल्ला तय्यब फ़युक़रउ तलवीसु बैतिही बिमा ला यक़बलुहु। पाण फरमाए थो त जेको शख़्स हराम माल या हराम जे ज़रिए हासिल कयल माल खे ख़ैरात करे थो त इहो मकरूह आहे, जाइज़ न आहे। इन जो सबबु बयानु कंदे पाण फरमाए थो त अल्लाह रब्बुल इज़्ज़त सिर्फ़ ऐं सिर्फ़ हलाल माल ई क़बूल फरमाईंदो आहे। इन जे करे अल्लाह जे घर खे कंहिं अहिड़े माल सां आलूदा करणु मकरूह आहे जंहिंखे अल्लाह रब्बुल इज़्ज़त क़बूल नथो फरमाए। इन इबारत मां मालूम थियो त जंहिं माल खे रब क़बूल नथो करे उहो माल मस्जिद जी तामीरात में इस्तेमालु करणु या मस्जिद में चंदो ॾियणु जाइज़ न आहे। ऐं जेको शख़्स हराम माल खे ख़ैरात करे थो ऐं उन मां नियत सवाब जी करे थो त मूंखे सवाब मिलंदो, त इन जे ईमान में बि शक आहे। हराम माल जो हुकुम इहो आहे त जंहिंखां हराम माल हासिल कयो अथई उनखे वापसि करे, पर जेकॾहिं को नथो मिले हक़दार जंहिंखे वापसि करे सघे, यानी घणा हक़दार नथो मिले, त पोइ कंहिं ग़रीब मिस्किन खे हवाले करे ऐं उन मां सवाब जी नियत न करे। अल्लाहु अअलम सवाब।